मीरपुर बटोर के बाईपास जी आबादगार सरापा एहतजाज बनियल। चौथे ॾींहुं बि आबादगार कादर बख्श ज़ौर, गुलाम मोहम्मद ज़ौर, हाजी आदम ज़ौर, हाजी खान ज़ौर की अगवानी में ॻोठ हाजी आदम ज़ौर के बाईपास रोड ते एहतजाज करे नारेबाज़ी कई। उन मौके ते अगवान चयो त केतिरे ई अरसे खां वठी रोड जो कमु अध में रहियल आहे। आबादगारनि खे मुआवज़े जी रक़म नथी ॾिनी वञे। आबादगार 2 सालनि खां वठी सब्र कयो आहे, पर इंतज़ामिया ग़रीब आबादगारनि खे मुआवज़े जा पैसा नाहे ॾिना। हाणे जेसीं ताईं आबादगारनि खे मुआवज़ो न मिलंदो तहरीक जारी रखी वेंदी। ॿिए मरले में तहरीक हलायूं पिया। इंतज़ामिया खे असांजो एहतजाज ॾिसण में नथो अचे। उन्हनि वसन वारनि खे अपील कई आहे त मुआवज़े जी रक़म ॾिनी वञे। उन्हनि रक़म मां असीं पंहिंजनि बचनि जो गुज़र सफ़र करे सघूं था। उन्हनि वधीक चयो त बाईपास जे ॻोठनि जे भरिसां असां लंघियो आहे। जिन आबादगारनि जूं ज़मीनूं बाईपास मां आयूं आहिनि उहे ग़रीब आबादगार आहिनि। उन्हनि करे असां सां इंसाफ़ कयो वञे। मुसलसल एहतजाज जे बावजूद भी चूंडियल नुमाइंदनि ऐं हुकूमत माण्हुनि खे को बि नोटिस नाहे वरितो। असीं मीडिया वारनि जा थोराइता आहियूं जिन असांजे एहतजाज खे कवरेज कई आहे। रिपोर्ट अशरफ चांडियो, शाहीन न्यूज़, मीरपुर बटोरो।